नासीना वाक़िया आगाह कंदासीं। सिंध जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त तारीख़ में लिखियो वेंदो त हिक ज़रई मुल्क जी ज़राअत खे सिलेक्टेड इमरान नियासी तबाह कयो आहे। हुन चयो त असद उमर साहब वाकड़ फसल खाई वई ऐं अवां जी हुकूमत पाकिस्तान खाई वई आहे। इस्माइल राहू चयो त असद उमर साहब माण्हू सुबुह जो उथंदे ई बिस्मिल्लाह पढ़ंदा आहिनि ऐं सच ॻाल्हाईंदा आहिनि, पर अवां कूड़ जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि। जेकॾहिं मुल्क में कणक जी रिकॉर्ड पैदावार थी आहे त पोइ ॿाहिरां छो घुराई वई? ज़राअत जी तरक़ी में का बि तरक़ी नाहे थी, बल्कि PTI हुकूमत में जेतिरी ज़राअत तबाह थी उन जो मिसाल किथे बि नथो मिले। हुन चयो त 3000 वारो DEPO अवां जी हुकूमत में 11000 ते वञी पहुतो आहे। ज़रई मशीनरी, विज, यूरिया खाद, ज़रई दवाऊं ऐं डीज़ल जी क़ीमतनि में घाटे टोड़ वाद सबबि हारियुनि खां मानी गबो बि खसी वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कयूं पिया। सिंध जे सूबाई वज़ीर इस्माइल राहू जो वफ़ाक़ी वज़ीर असद उमर जी प्रेस कॉन्फ्रेंस ते रद्द अमल साम्हूं आयो आहे। संदन चवणु आहे त तारीख़ में लिखियो वेंदो त हिक ज़रई मुल्क जी ज़राअत खे सिलेक्टेड इमरान नियासी तबाह कयो आहे। हुन चयो त असद उमर साहब वाकड़ फसल खाई वई ऐं अवां जी हुकूमत पाकिस्तान खाई वई आहे। इस्माइल राहू चयो त असद उमर साहब माण्हू सुबुह जो उथंदे ई बिस्मिल्लाह पढ़ंदा आहिनि ऐं सच ॻाल्हाईंदा आहिनि, पर अवां कूड़ जा रिकॉर्ड तोड़े छॾिया आहिनि।